बोतार इहो वरी नओं हमरा केर रखियो अथई? साहब वॾा इहो पंहिंजो माण्हू अथई। निभागे जी शक्ल ते इमरान खान सां मिले थी, मत असांखे किथे फसाई। साहब वॾा रात गटर जी गूंदीअ में सुतो पियो हो। पहिरीं मूं सम्झो त ही इमरान खान आहे, पोइ ख़बर पई त ही हुनजो हमशक्ल आहे। मूं चयो मता पुलिस पकड़े वञेसि, पंहिंजे बंगले ते वठी थो अचां। इमरान खान जो आवाज़ फलो थो कढने, थोड़ो मज़ाक कराईंसि। अच्छा चलो ॾिसूंसि था। ॾे हाल इमरान खान, भला तब्दीली जो असर उबतो थी वियो आहे छा? निभागा तूं भी ना हिले थी वें। अब देखें, ये सब झूठी बातें हैं। आप मुझे जानते हैं, मैं कभी करप्शन नहीं करता। आप सिंध के वडेरे हो, आप मुझे सपोर्ट करें, मैं ये तब्दीली वापस ला सकता हूँ। तोखे छा थोड़ सपोर्ट करियूं? तब्दीली जे नाले ते हड़ई हुक्मरान खे जेल मोकिले छॾी, मुल्क में करप्शन ऐं कोरोना आम करे छॾी, ऐं चई त कुछ महीननि में सस्ताई थी वेंदी हली, महंगाई चोट चाड़े छॾी। देखे, आपका हक बनता है कि आप हमें बोले, लेकिन इसमें मेरी कोई गलती नहीं। इंशाल्लाह मैं फिर तब्दीली लेके आऊंगा।